वालेकुम पीर एहसान। वालेकुम सलाम। सुबेदार सुखिया कीअं अचण ॾियो? एहसान साईं तव्हांजी गिरफ़्तारी जा वारंट मूं वटि आहिनि। छा मुंहिंजी गिरफ़्तारी जा वारंट? पर मूं छा कयो आहे? एहसान साईं हिकिड़ी औरत पंहिंजो नालो रज़िया ॿुधाई हुन अवां ते इल्ज़ाम हयो आहे त तव्हां हुनजी इज़त ते हमिलो कयो आहे। एॾो वॾो गलीज़ इल्ज़ाम केरु आहे उहा औरत? एहसान साईं मूं अर्ज़ु कयो त हू पंहिंजो नालो रज़िया ॿुधाए थी। पर मां कंहिं रज़िया खे कोन थो सुञाणां। पर एहसान साईं मां बि मजबूर आहियां। मूं वटि अवांजी गिरफ़्तारी जा वारंट आहिनि। उन करे अवां खे थाणे ते हलणो पवंदो। न, ईअं न थींदो। सुबेदार तूं इहो ग़लति करे रहियो आहीं। इहो मूं ते कूड़ो इल्ज़ाम आहे, बुहतान आहे। एहसान साईं बाला ऑफिसरनि जो ज़ोर आहे ऐं औरत जी इज़त जो सुवाल आहे। असांजी बि इज़त रखो ऐं असां सां गॾु हलो। ठीकु आहे सुबेदार सुखिया, मां तव्हां सां हलां थो। सुबेदार सुखिया ही छा मां ॾिसी रहियो आहियां? पीर एहसान साईं खे मां गिरफ़्तार थियण न ॾींदुसि। जे इल्ज़ाम जे तहत तूं पीर साईं खे गिरफ़्तार करण आयो आहीं वो कूड़ आहे, बोहतान आहे, इल्ज़ाम आहे। सुखिया तूं हिनखे सुञाणी थो न? ही पीर एहसान अथई, पीर एहसान। रुगो शहर न पर पूरे ज़िले जो मोतबर इंसान आहे। सरदार साहब मां मजबूर आहियां। एहसान साईं जी गिरफ़्तारी जा ऑर्डर मथां खां आया आहिनि। सुखिया याद कर, मुंहिंजा बि तो ते थोरा ई एहसान थियल आहिनि। मां कंहिं बि क़ीमत ते पीर एहसान साईं खे गिरफ़्तार थियण न ॾींदुसि। सरदार साहब मूं अर्ज़ु कयो त मां मजबूर आहियां। सुखिया तू इन मामले खे टारण जे लाइ को बहानो कर या रिपोर्ट कर पंहिंजे बाला ऑफिसरनि ॾे त पीर एहसान पंहिंजे फार्म हाउस ते न आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पीर एहसान कराची वियल आहे। सरदार साहब ॻाल्हि त ॾुखी आहे पर परवर खे छॾ, ईअं का चङाई ॾेखार। बस सरदार साहब अवां जे सिर खे ॾिसी मां वापसि थो वञां। ठीकु आहे सुखिया। पीर एहसान साईं हाणे तव्हांखे बि उबूरी ज़मानत कराइण घुरिजे। पीर एहसान साईं ते एॾो वॾो इल्ज़ाम ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जानो पीर एहसान साईं लोई ऐं लज जो मुहाफ़िज़ रहियो आहे, मुनकिर न। हू सदाईं पंहिंजी ख़ानदानी रवायतुनि जी पासदारी कंदे न्याणियुनि जो न्याण रहियो आहे। इहा ॻाल्हि त सॼो तर सम्झे थो, पर फ़िलहाल त पीर करामत जो पलो घरो थी वियो आहे। न जानो, पीर करामत जे सोच जो माण्हू आहे, इहा त असां सभिनी खे ख़बर आहे। पर छा आहे जो हू हुकूमत जो मेंबर आहे, मथे हुनजी वॾी हलंदी पुॼंदी आहे। ऐं पीर एहसान साईं मुखालिफ़ धुरे जो माण्हू आहे ऐं सचो आहे। तॾहिं त पीर करामत जहिड़े कहरीअ लाइ ॾचो आहे। ही दाग जेको पीर एहसान साईं ते लॻो आहे, आख़िर इहो धोपंदो कीअं? हाँ धोई ॾेखारियोसि इहो दाग जेको पीर साईं जे अच्छे वजूद मथां लॻो आहे, जेको पीर करामत पारां कंहिंजी इज़त खे उछालण पारां मां वापसि वाराईंदुसि एहसान साईं जी इज़त खे। तूं बसि हिकिड़ो कमु कर। ॿुधायो छा हुकुम आहे? तूं वञी गुलज़ार खे न्यापो ॾे त मूंसां अची मिले। ठीकु आहे अॼु ई न्यापो ॾियांसि। मुर्शिद साईं ॿुधण में आयो आहे त पीर एहसान साईं जा हाणे पेर ई कोन था खुपनि। राज जूं रड़ियूं ॿुधण वारे पीर एहसान खे पर लॻी विया आहिनि। उॾरी वञी कराची पहुतो अथव। दंग फ़कीर पीर एहसान वञी कराची कोरट पहुतो आहे। ये सलाहूं छा ज़मानो जी अथसि? ज़मानत कराए पोइ मोटंदो। पर इहा ख़बर कान अथसि त असां पोइ पको कमु करे छॾियो आहे।
जॾहिं न खुद जी ज़ाल मेडिकल रिपोर्ट जो कागज़ खणी कोर्ट में पहुचंदी त एहसान जी अखियूं खुली वेंदियूं त पीर करामत जी करामत केतिरी आहे। चाचे खे तो भाटियो पढ़ाए। हाँ मुर्शिद साईं, मेडिकल ऑफिसर के तव्हां इन सर्टिफिकेट जो चई छॾियो हो न, उन बाक़ायद खातिरी कराई आहे। अहिड़ो त ज़बरदस्त सर्टिफिकेट ठाहिणो अथई जंहिंमां ज़ाहिर थींदो त छोकिरी सां वाक़ई ज़बरदस्ती थियल आहे। डोंग फ़क़ीर, ये जो पीर एहसान पाण खे इज़तदार तो समझे न, उनखे कोर्ट ऐं कचहरीअ में कूड़ो ऐं किनो समझो वेंदो। बाबा साईं, इहा ॻाल्हि जे ॻोठनि में हुली न त पीर एहसान साईं कोर्ट जे कुंडनि में मुंहुं लिकाए बीहंदो हुई। उन ॾींहुं मूंखे पियो चए इहो पीर एहसान साईं त पीर करामत साईं जा मां अछा कारा पधरा कंदुसि। हाणे पाण पधर ते अची वियो अथई। मुर्शिद साईं पीर एहसान साईं नओं आयो आहे, हुनखे तव्हांजे कानून जी का ख़बर कान्हे का। हुनखे इहा ख़बर ई कान्हे का त तव्हांजो कानून कूड़ खे आज़ाद ऐं सच खे सूली चाढ़े छॾींदो आहे। डोंग फ़क़ीर, पीर एहसान आस्ते आस्ते सिखी वेंदो, पोइ मुंहं ते माठ जी मोहर लॻी वेंदसि। हींअर रुगो राति जा 4 पहर गुज़रनि बस। हेलो हेलो एहसान साईं, मूंखे ख़बर पई आहे त तव्हां त केस दाख़िल कयो अथव, उहो बि कूड़ो बहतान मड़ियो अथव तव्हां ते। इहो तूं थो चई न बहादुर, जेसी ताईं कूड़ कूड़ थिए। इन्ही करे मां कोर्ट मां ज़मानत करण लाइ कराची आयो आहियां। ज़मानत जो ख़ैर आहे साईं, इहो सिखियो पंहिंजो यार आहे। जेकॾहिं तव्हांखे ॿधे न त हिन सूबेदार सुखे लाइ बाहियूं ॿारे छॾींदुसि, बाहियूं। हिन सूबेदार खे अहिड़ो ॾुखियो कंदुसि जो कॾहिं सुख न मिलंदुसि। मञा थो यार, तूं वॾेरो आहीं, वॾाई ॾेखारण तुंहिंजो मान ऐं शान आहे, पर कानून कानून हूंदो आहे ऐं उनखे हथ में खणण वारो अमल ग़लति आहे। छा ग़लति आहे, छा सही आहे साईं, इहो मां ॼाणियां थो। तव्हां जंहिं कानून जी ॻाल्हि करे रहिया आहियो उहो विलायत जो कानून हूंदो ऐं ही देसी कानून आहे, जंहिंखे ही बहादुर ख़ान ई सम्झे थो। भाई थो निभाई मूंसां, तुंहिंजी महिरबानी यार बहादुर। दोस्तीअ में महिरबानी छा जी साईं, तव्हां मथां इल्ज़ाम लॻो आहे, इहो जॾहिं साबित थिए न। ठीकु आहे बहादुर ख़ान, खुदा हाफ़िज़। साहब अहिड़ी ॻाल्हि न आहे, इस्पताल जे पूरे अमले खां मां पुछा कई आहे, पोइ बि इहा ॻाल्हि कोन थो मञे त को हथियारबंद हिते आया ऐं कंहिंखे अगवा करे खणी विया। हू पाण भॼी विया आहिनि पीर साहिबु। थी सघे थो हुननि जो को पंहिंजो ई मसइलो हुजे। पीर साहिब, मां पूरी जांच कई आहे। खुदू जी ज़ाल सां जेको वाक़ियो थियो आहे उहो घटि न आहे। सूबेदार सुखिया, सुभाणे माई रज़ा खे पीर एहसान जे ख़िलाफ़ कोर्ट में बयान ॾियणो हो। हाणे ॿुधाए, अचई थी ॻाल्हि सम्झ में या न? खुदू ऐं माई रज़ा ग़ाइब आहिनि, तूं किथे आई? हा पीर करामत साईं, इहो थी सघे थो त खुदू मवाली पैसनि जी लालच ते पीर एहसान ते कूड़ो इल्ज़ाम लॻायो हुजे ऐं पीर एहसान खे ब्लैकमेल कंदो हुजे। पीर साहब, इस्पताल मां अगवा जो मामलो मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबेदार सुखिया, ईअं हरू भरू खुदू पंहिंजे इज़त खे माण्हुनि जे अॻियां रुसवा कीअं कंदो? ग़ैरत जो मामलो आहे। रज़िया खुदूअ जी ज़ाल आहे। हा सही, नी खुदू मवाली खे कहिड़ी ग़ैरत जेको पंहिंजे पैसे ऐं नशे जी ख़ातिर पंहिंजी ज़ाल खे रुलाए ऐं पिनाए थो। उनखे रिश्तनि जो कहिड़ो क़दुरु साईं? खुदू पाण कूड़ो आहे ऐं केस बि कूड़ो दाख़िल कयो अथसि ऐं इन ई ख़ौफ़ में खुदू गुम थी वियो आहे। सूबेदार सुखिया, तूं पीर एहसान जी दुर थी थो ॻाल्हाईं। न रस, मां कंहिंजी बि दुर कोन थो ॻाल्हायां। इहे कानूनी मामला आहे, को बि शायदि न आहे
त खुदू ऐं खुदू जी ज़ाल खे अगवा कयो वियो आहे। तव्हां सां ॻाल्हाइण इहो चाहियो आहे, हाणे एसपी साहब सां ॻाल्हायां थो। अदी मीरा, हिन कूड़ जी दुनिया में सच जो कदुर ही ना है। सच्चे माण्हू ते कूड़ा केस करे सच के दबायो तो वने। अदी मीरा, मां आज सही सलामत इज्जत सां पंहिंजे घर में वेठी आहियां। इहो सब कुछ अदा एहसान जे करे थियो आहे। अदा एहसान मुंहिंजे लाइ रब जी तरफा मोकिलियल मलाइक हुयो, जे मुंहिंजी लॼ खे लुटेरनि खां बचाए मूंखे इज्जत ॾिनी। न त हीअ ससवी ॿीहर कैदियाणी बणिजी पीर करामत जे कहिड़ी कोट में हुजे हा। अदी मीरा, अदा एहसान जी इज्जत ते इहो कारो दाग पीर करामत जी का चाल आहे। हा ससी, अदा एहसान तोखे साम करे संभालियो। भेण चई भाइरनि जहिड़ी भलाई कई। पीर करामत जी कूड़ी अना वाक़ी थियण जो वक़्तु अची विया। इन कूड़े पीर करामत अदा एहसान ते कूड़ो इल्जाम हयो आ। पर ससी, असांखे अल्लाह में उम्मीद आहे त उहो सड़ाई कंदो। सच जे रस्ते ते हलण वारनि खे मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, ॾुखियारियूं थींदियूं आहिनि, पर जॾहिं न मंज़िल मिलंदी आहे त उहा मज़बूत हूंदी आहे। उन मंज़िल खे ज़ालिम जे ज़ुल्म जो ज़ल्ज़लो लोॾे बि न आहे सघंदो। ऐं अदा एहसान भी सच जे रस्ते ते आहे। इंशाअल्लाह मंज़िल माणे मज़बूत रहंदो। यो पीर एहसान भी पीर करामत जो भाइटियो आहे। ये पीर ऐं मीर सिर्फ मतलब जा हूंदा आहिनि। हुन बि ज़रूर ससुई जी अख ॾिठी हूंदी, तॾहिं त आशिक थी पियो हूंदसि ऐं ससुई खे इज़त ॾेई हिते आंदो अथसि। हाणे ॾिसजो तव्हां, ॾिसजो वेही तव्हां ते हिन घर में हाणे जल्दी ससुई जो संग वठण जे लाइ ईंदो। हुन पंहिंजो पाण वणायो आहे, जीअं नेकी जा नारा लॻनि पलीअ जे घर में। ऐं इन में वो कामयाब थी वियो आहे। नेकी करे करे वात न पटजे तव्हांजो। पीर एहसान हीअं आहे, पीर एहसान मलाइका जरी न करे त करे छा। चाची, जंहिंजे ज़हन में गंद भरियल हूंदो आहे न, उन जी सोच इहा ई हूंदी आहे। भेण ऐं भाउ जे अज़ीम रिश्ते ते गंद न उछलाए। जरी न करे त करे छा। चवांव थी छोकरियूं सच त लॻेव थी बाहे। वधीक तव्हांजी मर्ज़ी, जरी न करे त करे छा। बाहि में त तूं थी सड़े चाची, अंदर में रुगो आड़ा लॻो पियो अथई। को सब्र बि अथई, कॾहिं बि थधो कोन ॻाल्हाई। तोखे त अलाह सम्झ ॾे, बाक़ी असांजी जाइ नाहे। असां मग़ज़ ई तोसां छुहणंदियूं आहियूं। हेलो एसपी साहब, मुंहिंजे मुरीद खुदू ऐं हुनजे ज़ाल खे अस्पताल मां अगवा कयो वियो आहे, जेका उते ज़ेर इलाज हुई। उन्हनि ॿिन्ही जो केस मां पीर एहसान जे मथां दाख़िल कराइण थो चाहियां। पीर करामत साहब, थोरो थधे दिमाग़ सां सोचियो। जज़्बाती फैसला गलत भी साबित थींदा आहिनि। थी सघे थो इहो गलत भी साबित थिए। सूबेदार सुखीअ जी जांच मुताबिक़ त इहे अगवा न आहिनि थिया। राणा साहब, तव्हां ख़ातिरीअ सां कीअं था चओ खुदू ऐं हुनजी ज़ाल न आहिनि अगवा थिया? मां पक सां थो चवां, रज़िया ज़ेर इलाज हुई ऐं इहा ख़बर पीर एहसान खे पई। न हुनखे अस्पताल मां अगवा करायो जे हूअ पीर एहसान जे ख़िलाफ़ कोर्ट में बयान न ॾेई सघे। पीर करामत साहब, तव्हां इहो कीअं था चओ त इहो पीर एहसान कमु कयो आहे? इहो इन जे करे असांखे मेडिकल सर्टिफिकेट मिली वियो आहे, जंहिंमें इहो ज़ाहिर कयो वियो आहे त ॾाढाई थी आहे। पीर साहब, कहिड़ी ख़बर त इहा रिपोर्ट सही आहे या ग़लत? कहिड़ी साबिती आहे अव्हां वटि? राणा साहब, तू मवाली मुड़सा करो ॾोकड़ पैसे वारो आहे जो वञी पूरो सर्टिफिकेट वठंदो। पीर साहब, इहो थी सघे थो त कंहिं अमीर हलंदी पुॼंदी वारे हुनजी मदद कई हुजे। तव्हांजे चवण में ईअं थो लॻे त छा मां खुदू मवालीअ जी मदद कई आहे? करामत साहब, मूं ईअं त न आहे चयो, इहो त तव्हां पंहिंजी ज़बान सां पाण था चओ। पर थी सघे थो त तव्हां ईअं कयो बि हुजे। तव्हांजो मक़सदु छा आहे राणा साहब? मुंहिंजो मतिलबु त तव्हां बि ग़रीबनि जी मदद कंदा आहियो, साथ ॾींदा आहियो उन्हनि जो, पोइ उहो जानी हुजे या माली। मूं अव्हां खे को ग़लति त न चयो न?
हाँ हाँ तू भी गरीब आ उनजी मदद करण उनके इंसाफ वठी ॾियण मुंहिंजो फर्ज़ आ। पीर करामत साहब असां कानूनी माण्हू आहियूं ऐं पंहिंजे फर्ज़ में कोताही कोन कंदासीं। जेकॾहिं पीर एहसान इन ॾोह जो ॾोहारी आहे त उनखे उनजी सज़ा ज़रूर मिलंदी। हाँ राणा साहब मूंखे पीर एहसान कोर्ट जे कटहड़े में खपे बस। खैर तो आए ना जीजा। हाँ बुढ़ल बेड़ी का तरी जीजा आज ॾाढो खुश खुश हाँ। मासी बसरा मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे साइण पकाईअ खे छॾ पकाई उन्हनि सां कबी आहे जेके अणवाक़ुफ़ हुजनि। मां त तव्हांजी वाक़ुफ़ आहियां सभु कुझु थी ॼाणा तो जेके कम कया आहिनि न उन्हे जी ख़बर छल पीर करामत खे न पई पर जे कन खुड़क पइजी वियसि त उहो मेकअप कंदुई जेको सुञाणे बि न सघंदी जीजा। मासी बसरा कुझु ॻाल्हाइण जो अदबदार कंहिंसां थी ॻाल्हाई? मां पीर करामत जी ज़ाल आहियां उन सां थी ॻाल्हाई। बराबर पीर करामत जी ज़ाल आहीं मां ॼाणा थी पर इहो सोचो अथई त जॾहिं पीर करामत खे इहा ख़बर पई त मुंहिंजी लाडली रेशम कहिड़ा गुण खुलाया आहिनि त पोइ छा थींदो ऐं पोइ जेको कुझु थींदो उन्हे जी तोखे ख़बर नाहे त छा थींदो। छा कयो आहे मूं? ससुईअ खे पीर एहसान सां तोई त भॼाए कढियो आहे। मासी बसरा कुझु ख़ुदा जो खौफ़ कर मां भला ईअं छो कंदसि? इहो इन ई करे त पीर करामत बता ससुईअ सां शादी करे ऐं पोइ तोखे माराए छॾे इन करे ई त तो पीर एहसान सां ससुईअ खे भॼाए छॾियो ऐं पीर करामत वरी वॾेरे अनवर जे ॻोठ में पियो ॻोल्हींदो वरिती। इहा ख़बर अथई पीर करामत केतिरी ॻोल्हा कई आहे ससुईअ जी हुनखे इहा ख़बर पइजी वई त तो ससुईअ खे हथ सां भॼायो आहे पोइ ॾिसजांइ त कहिड़ो हशर थो थिए। न मासी बसरा इहो इंसाम मूं ते न हणजां मूं ते कुझु रहम कजां। त साइणी तूं मञ न थोरो घणो त तो ई ससुईअ खे हथ सां भॼायो आहे ऐं उहा वञी पीर एहसान खे मिली आहे। मासी बसरा मां तुंहिंजी इज़त थी कयां इन मतलब इहो न आहे त मां ख़ामोश थी रहां। तूं वञी थी हाणे मथे ते चढ़ंदी हाणे मां बर्दाश्त न कंदी सही। तूं पंहिंजे पाण खे सम्झी छा थी? मां फिराए कहाणी तुंहिंजे घाटे में हणंदसि त मां चवंदसि त इहो बसरा कयो आहे। न साइण त मां त ईअं मटकी पंहिंजाइप सां हुजाई थी पई थियसि। साइणी ईअं त मां मिड़ई तव्हांजो ऐं पुटे लधो मुंहिंजी तोबा मुंहिंजी सारी साइण ईअं सम्झ त खूह में ॻाल्हि भई। चङो हाणे चङो हल हाणे हल हल। सरदार साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी? जी बिल्कुलु। एहसान ते ये बहादुर जा एहसान आहे जंहिं मूंखे कोर्ट कचहरी जे बदनामी खां बचायो न त हिन चाचे करामत मुंहिंजे बचाव जो को बि रस्तो न छॾियो। पीर एहसान साईं बाबला ने बहादुर जो भलो कम कयो आहे। हाणे ये ढोंगी पीर करामत केतरी भी करामत करे केतरा भी हीला वसीला हलाए पर बाबला करे कुछ भी न सकंदो कुछ भी न। तव्हांजी इज्जत तव्हांजो मान मुर्तबो कायम ऐं दाइम रहंदो। सरदार साईं इहा तव्हांजी महिरबानी आहे मूंखे इज़त ॾेई मान मथां रखियो अथव। सरदार साईं हाणे मूं ते हिकिड़ी महिरबानी कयो बहादुर ऐं हाशिम वारनि जो अहिड़ी तरह फ़ैसिलो कयो जो ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ठाह तरफ़ वञनि उन्हनि खे अहिड़े पासे आणियो जीअं ॿई धुरियूं अमुन ऐं भाईचारे सां रहनि। एहसान साईं मां पाण इन कोल जो कायल आहियां त ॿ धुरियूं पाण में ॿधीअ में रहनि छो त
बदीअ में ताक़त आ। पीर एहसान साईं री धुर खे इहा ताक़त ई न थींदी जो ॿिनि धुरनि खे पाण में वेड़ाए सघे। बाक़ी रहियो इहो हाशिम, मां कोशिश कंदुसि त हाशिम खे राज़ी करे सघां। पीर एहसान साईं जेकॾहिं खून जे एवज़ ज़र ज़मीन ॾियणी पई त मां ॾींदुसि, छो त पले वारा ग़रीब आहिनि, पैसा मां भरींदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। बाक़ी पीर एहसान साईं तव्हां रुगो हिकु कमु कयो, इन बहादुर खे खून जे एवज़ पैसा वठण ते राज़ी कयो। मां पूरी पूरी कोशिश कंदुसि सरदार साईं। हाणे कीअं बि करे बहादुर ऐं हाशिम वारनि जो ठाह कराइणो आहे। ईअं ई थींदो पीर एहसान साईं, ईअं ई थींदो। पहिरियों ही सरदार शाह ज़मान अकेलो हो, हाणे तव्हां ई मां ॿ त 12 असां ॿई अमन जा राही आहियूं। पहिरीं शुरूआत ॻाल्हियूं जेके कंदासीं उहे ठाह जूं हूंदियूं, जेके सॼण हूंदा ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ ठरंदा, ऐं जेके दुश्मन हूंदा उहे ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अंदर ई अंदर में सड़ंदा। छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां।